cannot deliver the mandate on which I was elected by the Conservative Party. I have therefore spoken to His Majesty the King to notify him that I am resigning as leader of the Conservative Party. बरतानवी वज़ीर आज़म इस्तीफ़ा जो ऐलान करे छॾियो। पार्टी सरबराही तां दस्तबरदार चवे थी बादशाह चार्ल्स खे वज़ारत उस्मा छॾण बाबति आगाह करे छॾियो आहे। नए वज़ीर आज़म जी चूंड ताईं ज़िम्मेवारियूं निभाईंदी रहंदसि। लिज़ रुगो 44 ॾींहं बरताने जी वज़ीर आज़म रही। आर्मी चीफ रकमर जावेद बाजवा सां पाकिस्तान में मुक़रर बेल्जियम जे सफ़ीर जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी ख़िते जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। ISPR मौसूल बेल्जियम जे सफ़ीर पारां बोट्सबर्ग तबाहकारियुनि ते ॾुख जो इज़हार कयो पियो। मुलाक़ात दौरान दिफ़ाई सहकार वधाइण ते बि ख़्यालनि जी ॾे वठी वई। कुछ ॾींहनि में लॉन्ग मार्च जो ऐलान करण वारो आहियां। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त शहबाज शरीफ़ ताज़ो अमरीका खां पैसा घुरण वियो। चवे थो मां मजबूर आहियां। मुल्क जो वज़ीर आज़म उनखे बणायो वियो जंहिंखे 16 अरब रुपयनि जे केस में सज़ा अचणी हुई। हाणे ही पंहिंजे ख़िलाफ़ नैब केस ख़त्म कनि पिया। हाणे ही सियासत न पर चोरनि ख़िलाफ़ जाहद आहे। हुकूमत कानून मूजिब सूरतहाल खे मुंहुं ॾेई सघे थी। जॾहिं हुजूम ईंदो ऐं कानून जी भनकड़ी थींदी त तॾहिं मुदाख़लत कई वेंदी। तहरीक इंसाफ सरबराह इमरान ख़ान ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत जे तौहीन अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च ख़िलाफ़ अॻु को बि हुकुम जारी करण खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस रिंबासींदे चयो आहे त फ़िलहाल त तक़रीरूं ई आहिनि। हुकूमत कानून मूजिब सूरतहाल खे मुंहुं ॾेई सघे थी। शहर जे इलाइक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणी सघूं थी। PTI चेयरमैन इमरान ख़ान ऑडियो लीक्स जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो। ऑडियो लीक्स जी जांच लाइ जुडिशियल कमीशन या JIT जोड़ण जी अपील। हुकूमत ऐं लाॻापियल अथॉरिटीज़ खे वधीक ऑडियो लीक्स रोकण लाइ हुकुम जारी करण जी हिदायत। आज PTI वाले कर रहे हैं, ये सिर्फ प्रोपेगेंडा की हद तक है। अगर सिंध हुकूमत तैयार ना होती तो सिंध हुकूमत कहती थी हमें इलेक्शन कराने नहीं है। हमने 23 तारीख को इलेक्शन कराने के लिए मना किया ही नहीं है। हम तो कह रहे हैं कल अगर इलेक्शन कमीशन हमें कह दे कि जी आप इलेक्शन कराएं, वी आर रेडी, हम लोग प्रिपेयर हैं। हमारे वर्कर्स ने अपना इलेक्शन वर्क किया हुआ है, हमारे पॉलिटिकल वर्कर्स ने अपनी पूरी तैयारियां की हुई है। हम लोग हर वक्त इलेक्शन कराने के लिए पाकिस्तान पीपुल्स पार्टी समझती है कि जो भी इलेक्शन कमीशन का फैसला होगा सिंध हुकूमत को वो मुकम्मल तौर पर कबूल होगा। सिंध सरकार ॿुड मुतासिरनि खे घरनि जी दावत लाइ रक़म ॾियण जो ऐलान करे छॾियो। तबाह थी वियल घरनि जे सर्वे लाइ कमेटियूं क़ाइम। हुकूमत जी कोशिश आहे त को बि मुतासिर इमदाद खां वहिजी न वञे। कणक जी पोखाई लाइ 7 अरब रुपया रखिया विया आहिनि। ॿिज सां गॾु भाण बि ॾिनो वेंदो। दादू सेवर रोड क्लियर थी वियो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील लावेवर जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हिन वक़्तु सिंध में सभ खां वधीक कटो सस्तो मिली पियो। खीर जे अघनि में वाध जो वॾे वसीर नोटिस वठंदे सख़्त कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। allow this private sector आप मंगवा ले अपनी मर्जी की कीमत पर। मैं किसी को दोष नहीं दे रहा, किसी पर इल्जाम नहीं लगा रहा, लेकिन एक सिस्टम है, एक तबाही हो गई है। फॉरेन एक्सचेंज का बहुत एक मुश्किल मामला है। हमने अरबों रुपए बचाए, इसमें लॉस्ट बिडर से भी हमने नेगोशिएट करके डिस्काउंट लिया है। मुल्क सभिनी जो आहे, कंहिंखे बि सियासत न करणु घुर्जे। ॿोर मुतासिर में 66 अरब रुपया विरहाए चुका आहियूं। मुतासिरनि खे ज़रूरत जूं समूरियूं शयूं फराहम कयूं वयूं आहिनि। परॾे मां आयल इमदाद NDMA ज़रिए विरहाई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो नेशनल फ्लड रिस्पॉन्स एंड कोऑर्डिनेशन सेंटर में इजलास ते ख़िताब।
सिंध सरकार बोर्ड मुतासिल इलाइक़नि में जानी माली नुक़सान जी सर्वे बाबति शिकायतुनि जे अज़ाले लाइ डिप्टी कमिश्नर्स ऐं असिस्टेंट कमिश्नर जी सरबराही में कमेटियूं जोड़े छॾियूं। मुतासिर जानी माली नुक़सान जे सर्वे न थियण ते ज़िले ऐं तालुके सतह ते शिकायतूं दाख़िल कराए सघंदा। कमेटियुनि में पाक आर्मी, लोकल गवर्नमेंट, PDMA ऐं NDMA जा नुमाइंदा बि शामिल हूंदा। नोटिफिकेशन जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान दादू, कंबर, शदाद कोट, लाड़काणे, जेकबाबाद, सखर, खैरपुर, शहीद बेनज़ीराबाद, मटियारी, सजावल ऐं बदीन में वधीक 24,606 कुटुंबनि खे राशन फराहम कयो वियो। मुतासिर में 440 तंबू ऐं 3000 मच्छरदानियूं विरायूं वयूं। हिन वक़्तु 1,95,252 मुतासिर रिलीफ कैंप्स में दरसिल आहिनि। शर्जीलीना मेमूर पारां बोर मुतासिर इलाइक़नि में सिंध सरकार जी इमदादी सरगर्मियुनि जे हवाले सां तफ़सील जारी। पीपल्स पार्टी मुंहिंजी फैमिली आहे, छॾण जो सोची बि नथो सघां। बैरिस्टर एतज़ाज़ अहसन पार्टी छॾण वारनि ख़बरनि जी तरदीद करे छॾी। संदसि चवनाइत कंहिं बि ॿी पार्टी में शामिल थियण जो को बि इरादो नाहे। परवेज़ मुशर्रफ पारां वज़ीर आज़म जी आस थियण वक़्तु पार्टी न छॾी हुई त हाणे हू कीअं थो छॾी सघे। कौमी असेंबली जे मेंबर जी गिरफ़्तारी लाइ स्पीकर खां इजाज़त वठणु लाज़मी हूंदो। कौमी असेंबली जी कार्रवाई ऐं तरीक़ेकार जे क़ाइदे में तरमीम इत्तफ़ाक़ी राय सां मंज़ूर। कौमी असेंबली जे अहाते मां कंहिं बि मेंबर खे गिरफ़्तार नथो करे सघिजे। गिरफ़्तार मेंबरनि जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करण जी तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध हाई कोर्ट मलीक के ने 237 जे चूंड नतीजन के चैलेंज करण वाली तहरीक इंसाफ की दरख्वास्त रद्द करे छॾी। PTI पारां पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच की कामयाबी खिलाफ दरख्वास्त दाखिल कराई वई हुई। इस्लामाबाद की अदालत PTI अगवान आज़म सादी की जमानत की दरख्वास्त से फैसलो महफूज करे वरितो। मुंहिंजी असील रिट में पंहिंजी राय जे इज़हार जी आज़ादी जो आइनी हक़ इस्तेमाल कयो। हिरासत दौरान तशद्दुद कयो वियो ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। आज़म स्वाती जे वकील बाबर रहमान जा दलील अदालत घुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फैसलो महफूज करे वरितो, जेको सुभाणे ॿुधायो वेंदो। हर हर जन्म वर बो वठी, हर हर जन्म वर बो, मिठा में राण में मिलबो, मिठा में राण में मिलबो। वठी हर हर जन्म वर बो, वठी हर हर जन्म वर बो, मिठा में राण में मिलबो। खत्म हूंदा हथी वेंदी चिट्टी चांद राण में मिलबो। हर हर जन्म वर बो, वठी हर हर जन्म वर बो, मिठा मेराण में मिलबो जहिड़े गीत जो सिंध जो क़ौमी शाइर जुमंदर बदर हमेशह लाइ विछड़ी वियो। सिंध जे आशिक जुमंदर बदर जो 78 वरीह जी ॼमार में साह जो सॻो टुटी पियो। जुमंदर बदर खे उमरकोट भरिसां संदसि सवाणी ॻोठ रहलवा में आली रखे सां मिटी वाव हवाले कयो वियो। जनाज़ा निमाज़ में क़ौम परस्त अॻवान, शाइरनि, अदीबनि समेत आम माण्हुनि जे वॾे अॻु में शिरकत। जुमंदर बदर जे विछोड़े ते सॼी सिंध में सोग जी लहर पखिड़िजी वई। जुमंदर बदर पंहिंजी सॼी हयाती क़ौम परस्त सियासत, अदब ऐं आर्ट खे अर्पे छॾी। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा, तो अञा खोजिए हायड़े जीअड़ा, जीअड़ा जीअड़ा। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा,
दरबदर जी शायरी देशवासियुनि लाइ हिकु लाज़वाल मोहब्बतनामो आहे। जुमन दरबदर हिकु मुनफरिद शाइर हुजण सां गॾु फ़क़ीरानी तबियत रखंदड़ बहितरीन इंसान हो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जुमन दरबदर जे सोगवार कुटुंब सां हाज़िर पाई। जुमन दरबदर सिंध सां लाज़वाल मोहब्बत कंदड़ इंसान ऐं बहितरीन शाइर हो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां जुमन दरबदर जे विछोड़े ते दुख जो इज़हार। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो जुमन दरबदर अवामी अंदाज़ में सिंध सां मोहब्बत जो इज़हार कंदड़ शाइर हो। संदसि विछोड़े सां संदसि शाइरी में हिकु वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसातनि सबबि रानीकोट किले खे थियल नुक़सान जो नोटिस वरितो। किले खे वधीक नुक़सान खां बचाइण लाइ मरमती कम शुरू करण सभई रिपोर्ट पेश करण जो हुकुम। लैंडस्लाइडिंग जे करे किले जी भितियुनि खे नुक़सान पहुतो आहे। ड्रेनेज जे नाकारा सिस्टम सबबि बरसाती पाणी निकाल न थी सघियो। एनवायरनमेंट फंड इंतज़ामिया जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। कंडियारो भरिसां गोली लॻण सबबि नीगर मारिजी वियो। वारसन पारां चांडिया बिरादरी ते फायरिंग करण जो इल्ज़ाम। चांडिया बिरादरी जे हथियारनि फायरिंग कई जंहिं सबबि नीगर माजिद कलोड़ो क़त्ल थी वियो आहे। वारसन वाक़े जी जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई यकीनी बणाइण जी घुर करे छॾी। शदादकोट वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल थी वियो। मक़तूल सिकंदर मक्सी मेहर तालके जे ॻोठ राउंटी जो रहवासी हो। गढ़ी पुलिस हथकड़ियुनि समेत थाणे मां फरार थी वियल जवाबदार खे गिरफ़्तार कयो वरितो। ॻोठ नसीब नगर में सापोणी जवाबदार अली रज़ा ब्रोही केस उघो कयो वियो। जवाबदार गुज़िरियल थाणे मां हथकड़ियुनि समेत फरार थी वियो हो।